वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद, अवां सभिनी जो स्वागत। सब खां अॻु विर्द कजे, तस्बीह पढ़बी आहे, तस्बीह दाणा फेराइबा, अलाह अलाह कयो, राम राम कयो, जेकी वणेव कयो। साॻी ग़लती वरी वरी न कजे। Do not repeat the same mistake again, or do not fall victim to the same mistake again. साॻी ग़लतीअ जो शिकार न थियो। इहो मैसेज या असांजी वॾनि जी टीचिंग, उन्हनि जूं सम्झाणियूं, उन्हनि जूं हिदायतूं, त साॻी ग़लती वरी करणु न घुरिजे। हर ग़लतीअ मां, हर चुक मां, हर मिस्टेक मां, हर ब्लंडर मां सबक़ पिराइणु घुरिजे। सबक़ पिराइण जो वक़्तु परे कोन्हे, अचे थो पियो, वेझो 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 वेझो। 10-15 महीना रहिजी विया आहिनि। वरी तव्हां वटि भोतार, पीर, मीर, सरदार पुॼंदा, वोट ॾियो, वोट ॾियो, असांखे मोकिलियो असेंबलियुनि में। सूफ़ियुनि जो प्रोग्राम सियासत जे हिकिड़े जुमिले सां शुरू थी विया। माफ़ी जो तलबगार आहियां, पर छा कजे जो सियासत हेसि ताईं असांखे अची वई आहे। का जाइ, हिकिड़ो स्पॉट, हिकिड़ी तिर जेतिरी विछोटी कोन बची आहे असांजे लाइ, जिते सियासत जो गंद न हुजे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि करणी थी पए त हिन दफ़े जॾहिं बि वोट ॾियो त साॻी मिस्टेक, साॻी ग़लती, साॻियो ब्लंडर डू नॉट रिपीट इट। उनखे वरजाइजो न। ॾिसी वाइसी, जेकॾहिं तव्हांखे पीर साईं जा वॾा मुरीद आहियो त बाबा पीर साईं जा मुरीद रहो। तव्हांखे का झल पल कोन्हे। पीर साईं जा मुरीद रहो। पीर साईं जे अॻियों अगरबत्तियूं, लोबान ऐं नाज़बुएं उहा रखो। पीर साईं खे जा पेर जो पाणी, पेर छा चइबो आहे उनखे, ज़ोर ॾियणो, ज़ोर ॾियो पीर साईं खे। पेर धोई पीर साईं जा जो पाणी पीओ, भलो कयो। पर वोट उन माण्हूअ खे ॾियो जेको हिन सिंध सां सचो हुजे। जेको सिंध जी सींध संवारे, ख़िज़मत करे सिंध जी, भॻल रोड रस्ता ठाराए, जिते ऊंदहि आहे उते बिजली खणी अचे, जिते स्कूल बंदि पिया आहिनि उते स्कूल खोलाए, ऐं जिते स्कूल कोन्हनि उते स्कूल ठाराए, तिबी सहूलतूं ॻोठनि वारी सिंध में पहुचाए, हर तरह सां कोशिशि करे। छो जो इहो वरी सोशलॉजिकल प्रॉब्लम आहे, सकाफ़ती प्रॉब्लम आहे असांजो। त पाण में हिक ॿिए सां जहिड़ा, शर ऐं साईं महर, अलाए केरु केरु पाण में जंगियूं था कनि, हिक ॿिए खे मारनि था, सभु कुझु कनि था। इन्हनि खे थधो कयो।
ऐं हिन भेॼे सां हिन मेजाले सां जेकॾहिं सोचो था त सिंध जे बारे में सोचो। सिंध सवाई थींदी, तव्हां सवाई थींदव। सिंध जी इज़त थींदी, तव्हांजी इज़त थींदी। अॼु जे अख़बारुनि में का इंटरनेशनल एजेंसी आहे जेके अंग अखर गॾु कंदा आहिनि ऐं रेटिंग कंदा आहिनि। उनजा हिकिड़ा अंग अखर साम्हूं आया आहिनि त कहिड़े मुल्क जी पासपोर्ट वधीक क़बूल पवंदड़ ऐं इज़तदार आहे, यानी कि विच इज़ मोस्ट रेस्पेक्टेड एट द एयरपोर्ट्स। जॾहिं तव्हां उते पुॼो था त तव्हांजे हथ में उहा पासपोर्ट ॾिसी तव्हांजी बि इज़त थिए थी, उन पासपोर्ट जी इज़त थिए थी, उन मुल्क जी इज़त थिए थी जंहिं मुल्क तव्हांखे इहो पासपोर्ट ॾिनो। उहा लिस्टिंग आई आहे। अलाए कि 150 अलाए घणा मुल्क आहिनि। पोयनि मुल्कनि में असांजे मुल्क जो, पाकिस्तान जे पासपोर्ट जो शुमार थो थिए। इज़त ऐं एतिराम जो, इहो इज़त ऐं एतिराम जो पैमानो ॾाढो सवलो हुननि ठाहियो आहे त केतिरा ई मुल्क आहिनि जिते जेकॾहिं तव्हांखे फिनलैंड जी, स्विट्ज़रलैंड जी, जर्मनीअ जी पासपोर्ट आहे, जेकॾहिं तव्हांखे, दुनिया जा 177 मुल्क अहिड़ा आहिनि जिन में दाख़िल थियण जे लाइ अव्हांखे वीज़ा जी ज़रूरत नाहे। तव्हां एयरपोर्ट ते पहुचो, एयरपोर्ट ते तव्हां जीअं पंहिंजे पाकिस्तान में जीअं तव्हां हिकु एयरपोर्ट त ॿिए लाहौर में तव्हां लहो त तव्हांखां पुछंदो छा त किथां आया आहियो, कराची मां आया आहियो न। हुते बि तव्हां जीअं लहंदव तव्हांखां पासपोर्ट वठंदो त ठप पवणी छॾींदा। बसि तव्हां वञो, घुमो फिरो, सॼो चकर वकर ॾियो। त 100 इहे मुल्क आहिनि, 10 मुल्क जेके टॉप ते आहिनि जिन में फिनलैंड, स्विट्ज़रलैंड ऐं साईं बर्तानिया ऐं साईं जर्मनी ऐं कुझु ॿिया मुल्क, यूरोपियन मुल्क आहिनि घणो करे। 177 मुल्क उन्हनि जी पासपोर्ट ॾिसी उन माण्हूअ खे चवंदा आहिनि बाबा हलियो आहे। इन क़िस्म जो घणो अघु, हाणे जी ॻाल्हि कोन्हे, घणो अघु इन क़िस्म जी सहूलियत फ़क़ीर बि ॾिठी। सिंगापुर जे लाइ वीज़ा न लॻंदी हुई। सिंगापुर जीअं ई तव्हांजे एयरपोर्ट ते तव्हां पहुतो, तव्हांखे ठप वञी सिंगापुर में हलिया वञो अंदरि। मलेशिया तव्हां पहुचो, तव्हांखां को वीज़ा न पुछंदो, बाबा हलिया अचो, सभु ख़तमु करे छॾियूं। त ॻाल्हि आहे त पाकिस्तान जो नाम्याचार थींदो, तव्हांजो नाम्याचार थींदो। सिंध जो नाम्याचार थींदो, तव्हांजो नाम्याचार थींदो। छो जो भेट करे ॾिसो पंजाब सां, पख्तूनख्वा सां, मुंहिंजे बलूचिस्तान सां, जिते वॻोड़ी वॻोड़ा, हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते पथर आहे, वज़न आहे हुननि वटि। तंहिंजे करे हाणे जेके 10-15 खनि महीना रहिया आहिनि, इन में इहो साॻियो जेको जुमिलो असां सूफ़ियुनि जे प्रोग्राम में सियासत जो जुमिलो इस्तेमालु कयो ऐं बिस्मिल्लाही असां हुन सां कई, त साॻी ग़लती असुल न घुराइजो। हाणे असां असली पंहिंजे सूफ़ी ॻाल्हियुनि ते था हलिया अचूं। इन्हनि खे था छॾियूं, इहे सियासत ॼाणनि, उन्हनि जा कम ॼाणनि। असांजो उन्हनि सां को तालुक़ु कोन्हे, असांजो कोन्हे। असां था ॻाल्हि कयूं पंहिंजनि नौजवाननि जी जेके ज़हीन आहिनि ॾाढा, ऐं अहिड़ा सुठा सुवाल था पुछनि जेके सोच में था विझी छॾनि। ऐं ख़ुशी थी थिए त असांजा नौजवान जवानीअ में, न त माण्हू हेॾे होॾे जूं ॿियूं अजायूं सजायूं इलाही ॻाल्हियूं सोचींदा आहिनि या रुॻो सियासत जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर के अहिड़ा बि आहिनि जेके अंदर जी ॻाल्हि था कनि, उन दुनिया जी ॻाल्हि था कनि जंहिंजे बारे में कंहिंखे का पक कोन्हे। सो सिडनी, ऑस्ट्रेलिया, सिडनी शहर आहे दुनिया जो वॾे में वॾो ऑल टाइम बैट्समैन सर डॉन ब्रैडमैन
वो उते उनजो घरु पाण गुज़ारे वियो आहे, 8-10 साल थिया। उनजो उते घरु आहे सिडनीअ में, ऑस्ट्रेलिया में। सर डॉन ब्रैडमैन, ऑल टाइम ग्रेट बैट्समैन। उतो हिन नौजवान लिखियो आहे, अंग्रेज़ीअ में पुछियो अथई त मां तव्हांजो इहो हुन में ॾिसंदो आहियां क्लासरूम, ऐं इन में एज यू डिस्क्राइब लाइफ इज़ सोल, त इहो मूं कॾहिं बि कोन चयो त लाइफ या ज़िंदगी रूह आहे। हे पंहिंजो माजिद लगारी मिक्सअप करे वियो आहे। छो थी सघे थो त हुन इंटरनेट ते इहो प्रोग्राम ॾिठो हुजे, लफ़्ज़ हुनखे कोन आया हुजनि। इन बारे में वज़ाहत कंदुमि त हे चए थो त आई हैव गॉट सोल एंड बॉडी, वेन आई डाई आई लूज़ माई बॉडी एंड माई सोल ट्रांसफर टू अदर वर्ल्ड। जॾहिं मां मरंदुसि मूंखे रूह बि आहे त मूंखे बॉडी बि आहे। जॾहिं मां मरंदुसि त मुंहिंजी बॉडी जेका आहे सा हिते थी वेंदी ऐं मां काॾे ॿी दुनिया में हलियो वेंदुसि। त आई वंडर, मूंखे हैरत थी थिए ऐं मां पुछणु थो चाहियां त आख़िर इहो रूह आहे छा, ऐं व्हाट्स द डिफरेंस बिटवीन सोल एंड बॉडी। त रूह ऐं हिन बॉडीअ जे विच में फ़र्क़ु कहिड़ो आहे। ऐं ॿियो हिन ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे, चए थो त छा वणनि टिणनि प्लांट्स, ट्रीज़ प्लांट्स एंड एनिमल्स डोंट हैव दे सोल्स, उन्हनि में रूह कोन्हे छा। उहे जॾहिं सुकी था वञनि, भॼी भुरी था पवनि, पोइ उन्हनि जो छा थो थिए, ऐं उहे वधनि पंहिंजे सां वधनि कीअं था, छा थो थिए उन्हनि खे, उन्हनि जे बारे में असांखे ॿुधायो। शोभा ॿियो कुझु पुछो अथई छा? हा, चए थो त आई एम कंफ्यूज़ड अबाउट विज़डम एंड सोल। रूह ऐं विज़डम, विज़डम सियाणप, सियाणप चए थो 2 मिंट बचा आहिनि। विज़डम सियाणप खे चई, होशियारी सियाणप, सियाणप चई सघिजे थो। फलाणो माण्हू ॾाढो ॾाहू आहे, फलाणो माण्हू ॾाढो सियाणो आहे। अंग्रेज़ी में असां उनजी सम्झां त उहा ई साॻी ॻाल्हि आहे त सच एंड सच पर्सन इज़ वेरी वाइज़, ही इज़ अ सेगाशियस, ही इज़ वाइज़, ही इज़ वाइज़ त सियाणो आहे, समझदार आहे। सो इहो छा आहे? सो रिसेस वठूं, पोइ इत्मीनान सां हिन ते ॻाल्हायूं। आहे अहिड़ो मौज़ू ऐं अहिड़ा जवाब जिन जे बारे में सोचणु, जंहिंखे डिस्कस करणु, ॻाल्हाइणु ॿोलाइणु, हुन में अजीब क़िस्म जी हिकिड़ी राहत आहे। ईअं थो लॻे त ॼण बंदि दरवाज़ा वरी खुलनि था ऐं नई हवा का दिमाग़ में अचे थी, नई सोच दिमाग़ में अचे थी। हे सोच जूं ॻाल्हियूं आहिनि। रिसेस वठूं, इन सोच जी ॻाल्हियुनि ते रिसेस खां पोइ ॻाल्हायूं। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। नंढड़ी सम्झाणी, हे घर आहे त स्टूडियो, पर थोरी देरि जे लाइ असां तसवुर था कयूं ते असांजो घर आहे। असां हिन घर में रहूं था, उथणु वेहणु खाइणु पीअणु सभु कुझु असांजो हिन घर में आहे। असांजा अबा ॾाॾा हिन घर में रहंदा हुआ। असां खां अॻु वारी टही उहा हिन घर में रहंदी, हाणे असां था रहूं पिया।
लीकेज थी वई आहे हिन घर में, लीकेज, पाणी किरे थो मथे घर जो या छा कुझु बि थियो आहे, मींहुं पियो आहे, मींहं जो पाणी गॾु थी वियो आहे छित ते, उहो पाणी उतां किरे थो, हेठि किरे थो। हिन तरफ़ दरियूं असां इन करे नथा खोले सघूं घर जूं जो गंद जा ढेर थी विया आहिनि, उन्हनि जी पोल्यूशन हली आई आहे, सीपेज हली आई आहे, भितियूं ख़राब थी वियूं आहिनि, कंहिं वक़्तु बि किरी सघनि थियूं। हाणे हे घर रहण जे लाइक़ु कोन्हे, तंहिंजे करे असां उहो घरु छॾियूं था। जेसिताईं घर जो ऐं असांजो तालुक़ु आहे इन लेवल ते, इन सतह ते, तॾहिं असां इहो इस्तेमालु कयूं था लफ़्ज़ त पोइ असांखे हीउ घरु छॾिणो आहे, छॾिणो पवे थो, ऐं हिन घर जे बदिरां असां ॿियो को घर वञी वठूं था, वरी उन में आबाद थी वञी वेहूं था। ईअं थींदो रहे थो। तव्हां सभिनी जे तजुर्बे में इहा ॻाल्हि ज़रूरु आई हूंदी। मुश्किल सां को हिकु माण्हू ॿ माण्हू अहिड़ा हूंदा जेके सॼी उमिरि सॼी हयाती हिकु ई घर में, ख़ासि तरह सां जॾहिं तव्हां इस्लामाबाद था अचो, लाहौर था अचो, कराची था अचो, हैदराबाद था अचो, सखर था अचो, हेॾे मसवाड़ ते जाइ वठी था रहो, वरी उहा मसवाड़ी जाइ तव्हांखे छॾणी थी पए, वरी ॿी मसवाड़े जी जाइ वठो था, शिफ्ट था कयो हिकु जाइ मां ॿी जाइ में, ॿी जाइ मां टी जाइ में। पर रूह ऐं बॉडी उनजो तालुक़ु बिल्कुलु इन ई तरह सां आहे जीअं मूं अर्ज़ु कयो। असांजो रूह, असांजी आत्मा, असांजो सोल, असांजी एनर्जी इनडिस्ट्रक्टेबल, जेका ख़तमु नथी थी सघे एनर्जी, हिन बॉडीअ में रही थी। बॉडी उनजो घरु आहे, त जिस्म उनजो घरु आहे। इन घर में हर का शइ उनखे मुयसरु आहे। जॾहिं बि इन घर में का ख़राबी थिए थी, हे कंट्रोल रूम बि आहे ऐं उनजो सुपर कंप्यूटर बि आहे हिन बॉडीअ खे कंट्रोल करण जो। जॾहिं बॉडी हिन सुपर कंट्रोलर जो हिनखे असां कंप्यूटर ई चऊं त वधीक बहितरु आहे, सुठो अखर आहे, छो अॼुकल्ह ॾाढो मुरवश थी आहे। सुपर कंप्यूटर, कंट्रोलर, जो कंट्रोल थो करे, जॾहिं हीअ महसूसु थो करे त बॉडी हाणे मुंहिंजनि इंस्ट्रक्शन्स ते अमल नथी करे, बॉडी थी वई आहे झूनी, बॉडीअ खे तरह तरह जूं बीमारियूं लॻी वयूं आहिनि, फट फुरियूं निकिरी आयूं अथसि, हेॾा उन्हनि में तकलीफ़ थी पई अथसि, खंघि बि थी पई अथसि। पोइ इहो ईअं ई आहे जीअं हीअ बिल्डिंग आहे, हिनखे जाइ छॾणी आहे, अहिड़े ई नमूने असां बिल्कुलु, मूं सतह जी ॻाल्हि कई आहे, उन सतह खे पंहिंजे शऊर में ज़रूरु रखिजो, बिल्कुलु उनखे उन माण्हुनि वारी सतह ते न सोचिजो। हाणे असां माण्हुनि वारी सतह खां थोरो मथे हलिया विया आहियूं, असां ॿी सतह ते ॻाल्हायूं था, ॿी सतह जी ॻाल्हि आहे। इन ॿी सतह ते अची पोइ तव्हां हिन ॻाल्हि खे कयो त रूह असां वांगुरु बिल्कुलु हिकिड़ो इहो माण्हू जंहिंखे असां चऊं था न, माण्हू त कोन्हे, छो जो हे माण्हू जेको हिते जेको वेठो आहे, इहो ॿिनि शयुनि ते थो हले पियो, ॿिनि शयुनि ते ॻाल्हाए थो पियो। हिकु त उहो रूह जेको हिन बॉडीअ में रहे थो, ॿी हुनजी बॉडी, इहे हिन घर मां निकिरी ॿियो घर था वठनि। पर हिते जंहिं महिल रूह ऐं बॉडीअ जे रिश्ते जी ॻाल्हि था कयूं ऐं ॿिन्ही जी कयूं था, पोइ ॻाल्हि थोरी बदिलजी थी वञे, छो जो हाणे शिफ्टिंग जी जॾहिं ॻाल्हि ईंदी तॾहिं रूह हिन बॉडीअ खे छॾींदो, छो हीअ बॉडी हाणे हुनजे कम जी कोन्हे। हीअ गाॾी विड़वाग थी वई आहे, हिन बॉडीअ में तरह तरह जो नुक्स पैदा थी पिया आहिनि, तंहिंजे करे हिन बॉडीअ खे छॾे रूह निकिरणु चाहे थो।
ऐं रूह निकिरे थो। ऐं जॾहिं रूह निकिरी थो वञे, रूह निकिरी काॾे थो वञे उन ते असां ॻाल्हायूं था। पहिरियों जॾहिं रूह निकिरी थो वञे त हीअ बॉडी, हे घरु जेको आहे इहो ईअं थो ड्रहे, इहो ईअं थो मिसमार थिए जंहिंजो मिसाल ॾियणु ॾाढो मुश्किल आहे। असांजा प्यारा, असां सां मोहबतूं करण वारा, ॾींहुं राति असांजी सार संभाले लहण वारा, उहे बि हिन जिस्म खे जॾहिं रूह हिन मां निकिरी थो वञे, जॾहिं असां हिन मां हलिया था वञूं, तॾहिं हिन जिस्म खे जंहिंमें उहो शख़्स न चइजे, शख़्स ग़लति अख़र आहे, उहो रूह जंहिंखे असां पंहिंजो सम्झंदा हुआसीं, जंहिंखे असां बाबा अमा चवंदा हुआसीं, अदा अदी चवंदा हुआसीं, उहो जॾहिं हिनखे छॾे हलियो थो वञे त असांजा पंहिंजा प्यारा, असां सां मोहबतूं करण वारा हिन जिस्म खे एतिरी देरि बर्दाश्त ई नथा कनि। 6 कलाक, 7 कलाक, 8 कलाक, 10 कलाक। जेकॾहिं अञा कंहिं पुट खे परियूं अची बाबा जो मुंहुं ॾिसणो आहे त बाबा मूंखे, मां अचां थो पियो ऑस्ट्रेलिया मां, मूंखे 20 कलाक लॻंदा, त पोइ उनखे वञी सर्द खाने में रखी था छॾनि मजबूरनि, छो जो ॿाहिरि हूंदो ख़राबु थी वेंदो, धप ईंदी, ढूंढ थी वेंदो। इहे जॾहिं रस्म रिवाजूं ॾिसण करण जूं पूरियूं थींदियूं, हर अक़ीदो पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां, हिकु अक़ीदे वारा उनखे क़बर में पूरींदा, उहे 2-3 आहिनि जेके क़बर में पूरींदा आहिनि। मुस्लमान पूरींदा आहिनि, ईसाई पूरींदा आहिनि, यहूदी पूरींदा आहिनि, इहे वञी पूरींदा। हिंदू हूंदा शमशान घाट खणी वेंदसि, उन में जैन बि अची था वञनि, उन में ॿुध मत जा पैरोकार बि था अची वञनि, उन में सिख बि था अची वञनि। हूंदा जे पारसी त टावर ऑफ साइलेंस ते रखी ईंदा। इन करे रूह ऐं बॉडी जो रिश्तो, माजिद मां तव्हां सां थो ॻाल्हायां, रूह ऐं बॉडी जो रिश्तो बिल्कुलु ओहिड़ो कोन्हे जेको मूं पहिरियों एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾिनो। जीअं असां हिकु हैसियत में, हीअ असां थोरी देरि लाइ तसवुरु था कयूं त दिस इज़ वन यूनिट और वन एंटिटी, रूह ऐं बॉडी जेका हींअर वन एंटिटी आहे, हीअ सॼी एंटिटी हिन घर मां निकिरी ॿिए घर में थी हली वञे। पर डेथ में ईअं नथो थिए। डेथ में बॉडीअ सां, बॉडी ऐं रूह ॿई हिक ॿिए खां सेपरेट थी, बॉडी डिके थी करे, ख़तमु थी थिए, मिसमार थी थिए, सड़ी ॻरी थी वञे, ऐं उन जो उबतड़ रूह, आत्मा, सोल ट्रेवल थो करे, केॾांहुं थो वञे, कहिड़े हंधि थो वञे, उन ते अनेक किताब, अनेक सोचूं। हिकु मिनट, अनेक सोचूं आहिनि। उन्हनि मुताबिक़ रूह छो जो ख़तमु थियणो कोन्हे, इट्स एन एनर्जी। या त महात्मा गौतम बुद्ध या बुद्ध मत जे नज़रिए मुताबिक़, सोच मुताबिक़, फ़लसफ़े मुताबिक़ रूह हिकु तमामु विशाल एनर्जी आहे। बुद्ध मत उन सां वञी उन में शामिल थो थिए, छो जो रूह उन जो हिसो आहे। रूह उन विशाल बेअंत बेअंदाज़ कुवत जेका हिन सॼी काइनातुनि खे हलाए थी पई, ॿियनि अक़ीदनि वारा उनखे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि था कनि, रहमान, रब, रहीम, राम, भॻवान, ऐं साईं जेको बि नालो तव्हांजे ज़हन में अचे, ब्रह्मा, मुख़्तलिफ़ नाला हलनि था पिया।
मां बि चूंडिया पियो ज़हनी तरह त कहिड़ा कहिड़ा नाला खणी तव्हांखे ॿुधायां। भले जेतिरा माण्हू ओतिरा नाला उनजा आहिनि, पर उहा हिकिड़ी वॾी कुवत आहे। या असां उनजा नंढड़ा नंढड़ा ज़र्रा आहियूं। जीअं हीअ रोशनी आहे ॿरे थी पई, हीअ रोशनी आहे हीअ ॿरे थी पई। इन रोशनी या बज़ात ख़ुदि हिकिड़ी शइ त कोन्हे न, इन में नंढड़ा 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 रेज़ आहिनि जेके असां ताईं पुॼनि था। उहो असां उन वॾी काइनात जेका आहे, बेअंत जेका एनर्जी आहे, उनजी हिकिड़ी नंढड़ी एनर्जी आहियूं जंहिंखे असां चऊं था रूह, आत्मा। उहो हिते अंदरि आहे। ॿुध मत मुताबिक़ जेकॾहिं तव्हां सुठा कम कया आहिनि, ॾाढा चङा कम कया आहिनि दुनिया में, कंहिंखे तव्हां तकलीफ़ न ॾिनी आहे, कंहिंखे को ॾुख न रसायो आहे, पोइ तव्हांजी आत्मा, तव्हांजो रूह, तव्हांजी एनर्जी हिन फ़ानी घर मां निकिरी, बॉडीअ मां निकिरी, उन बेअंत, बेअंदाज़, ह्यूज, जंहिंजो को अंत, को अंदाज़ो कोन्हे, उन एनर्जीअ सां वञी मिली थी वञे, जंहिंखे उहो पाण चवनि था निर्वाण। तव्हांखे निर्वाण मिलंदो जेकॾहिं तव्हां बुॾा कम कया आहिनि दुनिया में, ख़राबु तव्हां कम कया आहिनि, त वरी ॼमण ऐं मरण जी जेका तकलीफ़ आहे उहा तव्हांखे ॿीहर बर्दाश्त करण जे लाइ वरी दुनिया में अचिणो पवंदो, वरी तव्हांखे ॿीहर जनमु वठिणो पवंदो। छो जो ॿुध मत मुताबिक़ ॼमण ऐं मरण इहे ॿई ॾाढा तकलीफ़ ॾींदड़ मरहला आहिनि हिकु इंसान जी ज़िंदगीअ में। रिसेस था वठूं। रिसेस खां पोइ इन ई मौज़ूअ खे खणी अॻिते था हलूं। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। ॿुध मत खां हटी ॿिया अक़ीदा, उन्हनि असां शुरूअ में असां तव्हांखे चयो अक़ीदनि सां असांजो कुझु ॾियणु वठणु कोन्हे। छो जो अक़ीदनि सां जेके ॾियणु वठणु असां शुरू कंदासीं त हिकिड़ो भॻोड़ पैदा थी पवंदो। छो जो हर माण्हूअ खे पंहिंजे अक़ीदे सां ॾाढी मोहबत आहे ऐं कुदरती आहे उहा, ऐं असां सभिनी जो असां एतिराम था कयूं, ऐं असांजो उन्हनि सां कंहिं क़िस्म जो को बहस मुबाहिसो कंहिं क़िस्म जो कोन्हे। जंहिंजे करे असां अक़ीदनि खां हटी ॿुध मत जी मूं इन करे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि ॾिनी, छो जो मां स्पिरिचुअली, रूहानी तरह, सोच मुताबिक़ महात्मा गौतम बुद्ध जो पैरोकार आहे। तंहिंजे करे मूंखे महात्मा गौतम बुद्ध जूं ॻाल्हियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। मां उनखे रोज़ु वरजाए पढ़ंदो आहियां, रोज़ु उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदो आहियां। तंहिंजे करे मूं उनजो एग्ज़ाम्पल ॾिनो। ऐं हूअं बि गौतम बुद्ध वारा कॾहिं बि इन ॻाल्हि ते नाराज़ न थींदा आहिनि जेकॾहिं तव्हां गौतम बुद्ध खे क्रिटिसाइज़ कयो, वेंदे जो गौतम बुद्ध खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो। जेको उनजो भिक्षु हूंदो, उनजो फॉलोअर हूंदो, गौतम बुद्ध जो मुरीद हूंदो, गौतम बुद्ध जो अक़ीदतमंद हूंदो, उहो तव्हां सां टकराव न खाईंदो। छो जो हुनखे पक आहे, हुनखे पूरो पूरो यकीन आहे त गौतम बुद्ध केरु आहे। हिन माण्हू जे घटि वधि चवण सां गौतम बुद्ध जी हस्ती घटि नथी थी सघे, हुनखे असुल कावड़ कोन ईंदी। तव्हां तजुर्बो करे ॾिसो। मूंसां इलाही इन क़िस्म जी छेड़छाड़ कई आहे। हुनखे ख़बर आहे त मां भिक्षु आहियां, त उहो मुंहिंजे साम्हूं वेही गौतम बुद्ध जे बारे में ॾाढो थोरो ईअं तंज़िया क़िस्म जा जुमिला ॻाल्हाईंदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। पर मूंखे ख़बर आहे, मूंखे पूरो पूरो यकीन आहे, एतबार आहे त गौतम बुद्ध विज़डम जी कहिड़ी सतह ते आहे, ऐं हे माण्हू जेके हुनजे बारे में ॻाल्हाइनि था इहे कहिड़ी सतह ते आहिनि। तंहिंजे करे मूं हुनजो ज़िक्र कोन्हे। बाक़ी ॿियनि अक़ीदनि मुताबिक़
के चवनि था त जेकॾहिं तव्हां चङा कम कया आहिनि त तव्हां चङा माण्हू थी पैदा थींदो, माना तव्हांखे हिकिड़ी चङी बॉडी मिलंदी की ॿार ॾे जी तव्हां उन में वेंदव उहो वॾो थींदो कोई चङो माण्हू थींदो, तव्हां उन में हलिया वेंदव। के चवनि था तव्हां जेकॾहिं बुढा कम कया आहिनि, मां नालो नथो कयां उन मज़हबनि जो, के चवनि था त जेकॾहिं तव्हां बुढा कम कया आहिनि त पोइ तव्हां ॾाढा हिकिड़ा नांग विछूं बलाऊं किना हिकिड़ा जानवर थी पैदा थींदव ऐं सॼी दुनिया तव्हांखे खां नफ़रत कंदी, तव्हांखे धिकारींदी, कुझु इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। पर लॉजिक एंड रीज़न मुताबिक़ हितां जेका उहा एनर्जी निकिरे थी, जेका हीअ बॉडी छॾे थी, हिन बॉडीअ में जेकॾहिं रहे थी त असांखे पक आहे त एनर्जी आर सोल आर आत्मा आर रूह, इट रिक्वायर्स ए हाउस। हिनखे हिकिड़े घर जी ज़रूरत आहे, न त हिनजी हिकिड़ी ॿी पंहिंजी एग्ज़िस्टेंस का हुजे हा न। मुंहिंजी बॉडीअ में छो आहे, हिन बॉडीअ में छो वेठो आहे मुंहिंजो रूह, ॿिए कंहिं हंधि हुजे वण ते वेही रहियो वञी। माना इहो साबित थो करे, इहो साबित थो करे त रूह खे या आत्मा खे हिकु घर जी ज़रूरत आहे। त हितां निकिरण खां पोइ, हिन घर खे छॾण खां पोइ, उहो डेफिनेटली हुनखे कोई हिकिड़ो ॿियो का बॉडी उनखे उहो ऑक्यूपाई करे थो ऐं हिन दुनिया में अचे थो। नंढड़ा ॿार तव्हां ॾिसो, ॼावल जेके ॼमंदा आहिनि, इहा ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, इन ते सोचिजो। नंढड़ा ॿार ॼमण शर्त, ॾिसो त उनखे अखियूं बंदि हूंदा आहिनि, तव्हां सम्झो तूं सुम्हिया पिया आहिनि, ठीकु आहे सुम्हिया पिया आहिनि, पर मुरकंदा, ॾाढी हिकिड़ी सुहिणी हिकिड़ी मुस्कुराहट हुनजी चपनि ते ईंदी, किथां थी अचे? कंहिं कंहिं महिल अञा थोरा वॾा थींदा, 5-10 ॾींहंनि जा थींदा त कंहिं कंहिं महिल नंढड़ो हिकिड़ो टहक था ॾेई वठनि, हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी ख़ुशी हुनजे चेहरे ते नज़र थी अचे। वॉट इज़ दिस? बाबा तव्हां खिलंदा आहियो, ख़ुशि थींदा आहियो का ॻाल्हि ॿुधी या का ॻाल्हि सोचे, उन ते ख़ुशि थींदा आहियो न। हाणे उहो त हिन दुनिया में हाणे आयो आहे नंढड़ो, हुनखे त अञा ख़ुशीअ जी ग़म जी का ख़बर ई कोन्हे, उहो त अञा माण्हुनि खे सुञाणे ई कोन थो। त हुनखे केरु को लतीफ़ो थो ॿुधाए या कितकिताई थो करे, अथव कुझु अक़ीदनि वारा अहिड़ा अथव जेके चवंदा आहिनि बाबा ॿार इन करे थो खिले जो हिनखे परियूं अची कितकितायूं थियूं कनि, परियूं हिनखे खिलाइनि थियूं, फ़रिश्ता अची हिन ॿार खे खिलाइनि था। ॻाल्हि हिकदमि अखियूं बंदि करे मञण जहिड़ी कोन्हे त एतिरे नंढड़े ॿार खे परियूं थियूं खिलाइनि। इट इज़ दी मेमोरीज़ ऑफ द पास्ट लाइफ, गुज़िरियल जनम जूं उहे यादगिरियूं आहिनि जेको खणी उहो वरी ॿी नई बॉडी वठी जंहिंमें आयो आहे, उहे के यादगिरियूं उहो पाण सां खणी थो अचे। इन ते वॾी रिसर्च थियल आहे, असां जहिड़नि मुल्कनि में न, ॿियनि सुठनि सुधरियल मुल्कनि में रिसर्च हले थी पई। पास्ट लाइव्स ऑफ द चिल्ड्रेन आर आवर ओन पास्ट लाइव्स। 3 मिंट तव्हां कंप्यूटर हलायो था, कंप्यूटर ते वञी गूगल ते वञी पास्ट लाइफ, आवर पास्ट लाइफ, पास्ट लाइफ ऑफ द चिल्ड्रेन, लाइफ बिफोर लाइफ, इहो तव्हां हुनखे रुगो क्लिक कयोसि, इहो मूंखे ॾेखार। तव्हां पंहिंजे कंप्यूटर जा कमाल त ॾिसो न, थोरी देरि जे लाइ हिनखे छॾियो। हा तव्हांखे जेकॾहिं हिन क़िस्म जी का आहे ऐं उन में गूगल वग़ैरह आहे, उहो नंढड़ो हिकिड़ो कंप्यूटर आहे, पोइ हे रखी वियो, हिन खां पुछो, तव्हांखे अहिड़ियूं हैरत अंगेज़ ॻाल्हियूं ॿुधाईंदो ऐं साइंटिफिक तरीक़े सां, हवाई कोन, जिननि भूतनि वांगुरु कोन, तव्हांखे महसूसु थींदो तव्हांखे जेको ॿुधाए थो पियो करेक्ट आहे। त उहो नंढड़ो मुरके थो, माना हुन कंहिं हिकिड़ी आत्मा जेका हिकु बॉडीअ मां निकिती आहे हिनखे छॾे ॿी बॉडीअ में वई आहे,
त उनखे अञा पास्ट जेका हुन लाइफ गुज़ारी आहे उन जूं के मेमोरीज़ हुन वटि आहिनि, उन्हनि खे हू मेंटेन थो करे 5 सालनि ताईं 6 सालनि ताईं, आस्ते आस्ते उनखे विसरी थी वञनि। ऐं इन्हनि 5 6 7 सालनि वारे ॿारनि ते वॾी रिसर्च हली आहे, इन ते फिल्मूं ठहियूं आहिनि, इन ते ड्रामा ठहिया आहिनि, इन ते नॉवल लिखिया विया आहिनि इन ॻाल्हि ते। तंहिंजे करे लॉजिक एंड रीज़न मुताबिक़ असां चई सघूं था, इहो हर्फ़ आख़िर न आहे, छो जो विज़डम चए थो, विज़डम क़बूल न कंदो हर्फ़ आख़िर खे, नो, विज़डम हर्फ़ आख़िर खे क़बूल न कंदो। तंहिंजे करे इहा ॻाल्हि हर्फ़ आख़िर कोन्हे त ईअं ई आहे, नो, पर ईअं थी सघे थो। मेजॉरिटी ऑफ द ओपिनियन इज़ लाइक दैट। घणे खां घणा जेके साइंसदान, न्यूरो साइंटिस्ट वग़ैरह जेके आहिनि उहे चवनि था ईअं आहे त हीअ एनर्जी हिकिड़े हंधा निकिरी ॿिए हंधि हली थी वञे, ऐं उहा एनर्जी, उहो रूह, उहो आत्मा, स्पिरिट, उनखे उहे यादगिरियूं थियूं रहनि। ॿियो हिकिड़ो सुवालु जेको हिन मूंखां पुछियो त विज़डम ऐं नॉलेज में कहिड़ो फ़र्क़ु आहे? विज़डम एंड नॉलेज। नॉलेज ॼाण, मुख़्तलिफ़ शयुनि जी ॼाण। मूंखे जेकॾहिं गाॾी बीह रहे उनखे ठीकु करण जी ॼाण आहे, आई हैव द नॉलेज। जेकॾहिं मुंहिंजी हलंदी गाॾी बंदि थी वञे त मां सम्झी सघां थो त हिन में छा आहे, नी बैटरी फेल थी वई, पेट्रोल ख़तमु थी वियो, कार्बोरेटर में कचिरो अची वियो, छा थियो आहे, आई नो इट। इहो मुंहिंजो नॉलेज आहे, ॼाण आहे इहा। हिंदुस्तान जी पॉपुलेशन केतिरी आहे, चीन जी केतिरी आहे, पाकिस्तान जी केतिरी आहे, रूस जी केतिरी आहे, इट्स नॉलेज। ऐं हिनखे मजमूई तरह चवंदा आहिनि जनरल नॉलेज। फलाणे मुल्क जी कहिड़ी ॿोली आहे, फलाणे मुल्क जो कहिड़ो मज़हब आहे, फलाणे मुल्क में कहिड़ी करंसी आहे, उन करंसी जो नालो छा आहे, इट्स अ नॉलेज। विज़डम जेका ॿुधायल ॻाल्हि तव्हांखे आहे उन ते पाण मुरादो ऑटोमेटिकली ख़ुदि ब ख़ुदि ऑन इट्स ओन छंड छाण कंदो, हिकदमि क़बूल न कंदो। ऊंद ऐं रोशनीअ में तमीज़ विज़डम थी सेखारे, सच ऐं कूड़ में फ़र्क़ु विज़डम थो सेखारे, चङाई ऐं बुराई, गुनाह ऐं सवाब, इहे डोमेन्स आहिनि विज़डम जा। तव्हांखे वाइंड अप कयूं, चए थो वाइंड अप कयो। तव्हांखे कुझु ॻाल्हियूं जीअं पथर ते लीको हूंदो आहे ईअं करे ॿुधायूं वेंदियूं आहिनि नंढे हूंदे खां, जेके असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ब्रेन वॉश करे छॾणु। तव्हां ब्रेन वॉश था थियो, उन वक़्त ताईं ब्रेन वॉश था थियो जॾहिं तव्हां विज़डम खे हितो दाख़िल थियणु नथा ॾियो पंहिंजे अंदरि। छो जो खिड़कियूं, दरियूं, रोशनदान हितो एतिरे क़दुरु बंदि आहिनि जो विज़डम अंदरि अची उहे जेके पथर ते लीका ठाहे छॾिया अथऊं, तव्हांजो ब्रेन वॉश कयो अथऊं, ऐं तव्हांखे बंजर ज़मीन, ठोठ थियल ज़मीन, उन ते नई उनखे छंड छाण करण जे लाइ, नई इंफॉर्मेशन अचण जे लाइ, उहे जेसिताईं दरियूं तव्हांजूं नथियूं खुलनि, विज़डम तव्हांखे अंदरि नथो अचे, तेसिताईं तव्हां ॿुधल ॻाल्हि ते, हुन हक़ीक़त ते तव्हां वेठा हूंदव अखियूं बंदि करे। उनखे तव्हां हर्फ़ आख़िर चवंदव। मां इहा जेका ॻाल्हि ॿुधी आहे, या मूंखे जेके वॾनि सम्झाई आहे, या मुंहिंजे टीचर्स मूंखे जेका ॻाल्हि सम्झाई आहे,
इहा लफ़्ज़ इहो हर्फ़ आख़िर आहे, इहो ई सच आहे। पर विज़डम हर्फ़ आख़िर खे क़बूल नथो करे। नो, आई विल हैव टू एग्ज़ामिन इट। ईअं कोन्हे, मां हुनखे एग्ज़ामिन कंदुमि। जिते एग्ज़ामिन करण जो सुवाल थो पैदा थिए, विज़डम उते थी अचे। विज़डम जी नंढड़ी हिकिड़ी डेफिनेशन, अखियूं बंदि करे कंहिं बि ॻाल्हि खे क़बूल न करणु, क़बूल करण खां इनकार करणु इज़ विज़डम। ईंदड़ ख़म्स ताईं मोकल, ईंदड़ ख़म्स ते मिलंदासीं, वरी पाण हिन सां ॻाल्हाईंदासीं। पर वेंदे वेंदे वरी मां तव्हांखे यादि ॾियारियां, बार बार ग़लती न कजे। जेके असांखां मिस्टेक्स थी वियूं, ग़लतियूं थी वियूं, उन्हनि खे वरी हरगिज़ न दोहराइजे। त 10-15 महीननि खां पोइ तव्हांजो इम्तिहान थियणो आहे। यू विल हैव टू सिट इन द एग्ज़ामिनेशन। तव्हां वेहंदव ऐं तव्हांखे वरी उन इम्तिहान मां गुज़रणो पवंदो। ॾिसूं त उहा साॻी तव्हां चुक कयो था या उन चुक खां पाण खे बचायो था।